तो मटियारी में टिन नौजवाननि जी गिरफ्तारी ते सीआई पुलिस खिलाफ चौहान बिरादरी के माण्हुनि जो एहतजाजी धरणो हणियो वियो आहे। धरणे सबब केतिरनि कलाकनि खां रोड ब्लॉक जन सबब ट्रैफिक जाम थी वई आहे, जंहिंजे करे मुसाफ़िर परेशान आहिनि। अहम खबर है नाज़रीन सां शेयर पिया कयूं त मटियारी में टिन नौजवाननि जी गिरफ्तारी ते सीआईए पुलिस खिलाफ चमार बिरादरी के माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। धरणे सबब केतिरनि कलाकनि खां रोड ब्लॉक थी वियो आहे, जंहिं सबब मुसाफ़िर ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले से वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। मटियारी मां आवाज़ जो रिपोर्टर अब्दुल गफूर मल्ला असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल गफूर, कहिड़ा तफ़सील आहिनि धरणे बाबति, आगाह कजो। जी आगे बताने में मटियारी के सरकार चौहान बिरादरी के मर्द में औरत में मटियारी के खिलाफ एहतजाजी मुजाहरे में कौमी इशारा रोड ब्लॉक है। वो रोड ब्लॉक की वजह से गाड़ी जो कतारें की है सख्त गर्मी में सब एहतजाज में शामिल एक औरत बेहोश थी। औरत पर पेट्रोल पाने के ताजी की कोशिश की, जिनके मौजूद मांग बचाव को मुजाहिर के तौर पर मटियारी असांजे 3 नौजवान के कोर्ट में पेश था, वापसी में गिरफ्तार कर गुम कर छॾिया। इन खां अॼु सुबुह जो सीआई एहलकार गाॾी जे टकरे असांजे नौजवान खे सख़्त ज़ख़्मी करे छॾिया, जंहिंजी का। ठीक है अब्दुल गफूर, वॾी महिरबानी मुंहिंजी आगाह करण लाइ।